जेके सॼे ज़िले मां गॾिजी आया आहिनि ऐं असां सां गॾु हुजे सुप्रीम कोर्ट जो वकील साईं जाफ़र शाह बि गॾु आहे। असां सभिनी जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं जन असांखे एतिरो ख़ैर में अची मान ॾिनो आहे। ऐं मां इहो चवंदुमि त असां हेॾे के अधूं बीठियूं आहिनि ख़ुदा उन्हनि खे जाइ ॾियो ऐं उन्हनि जो फीमेल जो इज़त ऐं ख़्यालु एतिराम कयूं त जीअं उन्हनि खे तकलीफ़ न अचे। तव्हां असां महिल आहियूं सही वेंदासीं। महिरबानी तव्हां सभिनी जी ऐं हीअ जेके सभु अॼूं आयूं आहिनि अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो ऐं अॻिते बि तव्हांजो ईअं ई साथ रहंदो ऐं इनशा असां पंहिंजा हक़ वठी कोई वापसि ईंदासीं। महिरबानी। हाणे मां जंहिं शख़्सियत खे घुरायां थो जंहिं बबर जो पिंडाल सजायो अॼु मां बि साईं जाफ़र शाह खे चवां थो त असांखे आज़मायो न असां बि बबर वांगुरु इहे पिंडाल सजाईंदासीं पूरी सिंध जा रोड बंदि कंदासीं जेसीं ताईं असांखे पूरा हक़ न ॾिना। इहो मुंहिंजो क़ाइद ऐलान कंदो। साईं हाणे मां साईं जाफ़र शाह खे चवंदो साईं असांजो एडवोकेट आहे त ॿ लफ़्ज़ साईं ॻाल्हाए साईं जाफ़र अली शाह साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। न्यायत अफ़सोस सां चवणो पवे थो त न फ़क़त सरकारी मुलाज़िम बल्कि असांजे सोसाइटी जो हर तबक़ो सरापा एहतिजाज आहे। अॼु तव्हां काफ़ी ॾींहंनि खां एहतिजाज पंहिंजे हुकूक जे लाइ जिदोजहद करे रहिया आहियो त इहा जेका जाली पेंशन रिफॉर्म्स जे नाले ते हिननि नोटिफिकेशन कढी आहे असल में असीं सम्झूं था त इहे रिफॉर्म्स न आहिनि पर इहो सरकारी मुलाज़िमीन जेके आहिनि उन्हनि जो मुआशी क़त्ल आहे उन्हनि जे फ्यूचर जी तबाही आहे। इहा DRA जेको तव्हांजो डिस्पैरिटी रिडक्शन अनाउंस आहे जेको पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में ॾिनो वञे थो लेकिन अफ़सोस सां सिंध जे मुलाज़िमीन खे उहो न पियो ॾिनो वञे। इन मां ज़ाहिर थिए थो त पाकिस्तान जे अंदरि आइन हिकु आहे लेकिन कानून ऐं पॉलिसियूं ॿ हलनि थियूं। सो असीं इहो मुतालबो कंदासीं त सिंध जा जेतिरा बि मुलाज़िमीन आहिनि जेके बि एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि खे बि DRA अलाउंस ॾिनो वञे ऐं उन्हनि खे उहा फुल पेंशन ॾिनी वञे। ऐं महांगाई खे मद्दे नज़र रखंदे जेतिरी महांगाई जंहिं परसेंटेज सां वधी रही आहे उन ई परसेंटेज सां मुलाज़िमीन जूं पघारूं बि वधायूं वञनि। ऐं ॿियो मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलंदुमि त सिंध जे अवाम बबरलो जे धाणे मां हिकिड़ो दर्स वरितो आहे उहो इहो त हिननि जे ज़िबानी बयाननि ते कॾहिं बि एतबार न कजो। पंहिंजा हुकूक लिखत में वठिजो। फौरी तौर मुतालबो कयो त इहो जेको फाइनेंस डिपार्टमेंट नोटिफिकेशन इशू कयो आहे पेंशन रिफॉर्म जे नाले ते इहो जल्द खां जल्द विड्रॉ कयो वञे ऐं रिटन में एश्योरेंस कयो वञे त आईंदा मुलाज़िमनि सां अहिड़ी का बि नाजाइज़ी न थींदी। ऐं अफ़सोस सां वधीक अफ़सोस सां इहो चवणो पए थो त सिंध जे अंदरि हिकिड़ी जमहूरियत नाम निहाद मौजूदु आहे लेकिन इहे सभु पॉलिसियूं जेके कानून ठहनि था न असेंबलियुनि जे अंदरि डिस्कस थियनि था न कंहिं लीगल फोरम ते डिस्कस थियनि था ऐं इहो हिते सिर्फ़ु जेको आहे सो हिकिड़ो मख़सूस मफ़ादात